मीरपुर माथेले में गोठाणन इल्जाम हयो आहे त एमपीए जे मुंशियन औरत खे अगवा करे 3 ॾींहनि खां बंगले ते यरगमाल बणाए छॾियो आहे। मीरपुर माथेले में कम्बीर महर, मंजूर महर, जुल्फकार महर, मासूम साजिद महर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में पीरसन जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त पाणीअ जे मसइले तां एमपीए राजा खान महर जे मुंशियन ऐं कमदारनि नज़ीर अहमद महर, जीएल महर, बलोचो महर ऐं ॿियनि 3 ॾींहं अॻु मोहम्मद याकूब महर खे मीरपुर माथेले मां अगवा करे खानगढ़ में एमपीए जे बंगले ते यरगमाल बणाए वेठा आहिनि ऐं 20 लाख रुपया भोंग तलब करे रहिया आहिनि। नज़ीर अहमद महर ऐं जीएल महर ऐं बलोचो महर त मुंहिंजे भाउ खे याकूब अली खे अॼु 3 ॾींहं आहे त खणी विया आहिनि। चया त तोखे मोटरसाइकिल ॾियूं था, मोटरसाइकिल जो बहानो करे तूं वठी सिधो खानगढ़ वञी वठी उते अंदरि कमरे में बंदि करे छॾियो आहिनि। मुझे चाचू के 3 ॾींहं खान जा मुंशी अगवा करे खणी विया आहिनि। चवंदा आहिनि त पैसा ॾियो या मुंहिंजे अबू लाइ चवंदा आहिनि उहो मूंखे वापसि, उहो चवंदा आहिनि उहो मूंखे ॾियो। उन्हनि जी ज़ुल्म आहे इहो। असांजी इमरान खान सां या वज़ीर आलम सां कंहिं सां बि अपील आहे त असांखे पंहिंजो चाचो वापसि ॾियणु आहे। असां सां नाजाइज़ी न कई वञे, असांखे हक़ ऐं इंसाफ़ खपे। हुननि चयो त अगवा जो एसएचओ, डीएसपी ऐं एसएसपी खे इतला ॾेई एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस नौजवान खे बाज़ियाब न कराए सघी आहे। असांखे ख़दशो आहे त नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। नज़ीर अहमद ऐं बलोचो जीएल इहे खान जा मुंशी ऐं कमदार आहिनि। जेको याकूब खे गिनी विया चए त खान जो हुकुम आहे उते पहुचण सां उनखे बंदि कयो अथनि। उन हाणे फ़ोन ते चयूं 2000 ॾे, 2000 मोकिलिया आहिनि। उनको बाद में 20,000 घुरियऊं, वरी 20,000 चवंदे असांजो कोन ॾींदा। हाणे चवनि था 1.5 लाख रुपया ॾियो या मीर अहमद खे पेश कयो। मीर अहमद खे पेश न कंदव 1.5 लाख रुपया ॾियो। असां जवाबु ॾिनो आहे एसएचओ थाणे ते, राति मञियो बि अथनि, असां ॾियूं था। सुबुह जो एसएचओ ॾे वियाऊं, एसएचओ चए थो मां निंड में पियो आहियां, आराम में पियो आहियां। हिन टाइम ते का असांजो इंसाफ़ न थियो आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू काथो हिन खे पैसा ॾियूं। एहतिजाज कंदड़नि वसवारनि खां मुतालबो कयो त नौजवान खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां एमपीए जे मुंशी नज़ीर महर अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान खे अगवा नाहे कयो ऐं न ई हू यरगमाल आहे। हुन चयो त एमपीए राजा खान महर याकूब महर खे 3 ॾींहनि खां इन लाइ विहारियो वेठो आहे त उन जो वॾो भाउ पुलिस एहलकार मीर अहमद महर एमपीए वटि पेश थिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।